मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। आहियां हुसैन अब्बास। सिंध जो वॾेरो MPAs MNAs सरदार भोतार 15 सालनि में जेतिरो ताक़तवर थियो आहे ओतिरो ई आम माण्हू बेडरपो थियो आहे। जेतोणीकि आम माण्हू ते ज़ुल्म वधीक थियो आहे, आम माण्हू ते वधीक ज़ुल्म जा पहाड़ किराया विया आहिनि, पर आम माण्हू पोइ बि वधीक बेडरपो थियो आहे। उन मां ख़ौफ़ निकिरी वियो आहे। जेतिरो बि वॾेरो सरदार भोतार ज़ालिम बणियो आहे ओतिरो ई आम माण्हू बि बेखौफ़ थी वियो आहे। ऐं 15 सालनि में पीपल्स पार्टीअ सिंध में भोतारनि खे रियासतूं ठाहे ॾिनियूं आहिनि ऐं पीपल्स पार्टीअ उन्हनि रियासतुनि जे ज़रिए आम माण्हूअ ते वॾी हुक्मरानी कई आहे, बदतरीन हुक्मरानी कई आहे, जंहिंमें बेड गवर्नेंस आहे, न स्कूल न अस्पताल न रस्तो, माण्हू अमन अमान कोन्हे को, माण्हू बदअमनीअ जे माहौल में ज़िंदगी गुज़ारनि था पिया। पर पोइ बि आउं ईअं चवां थो, जेका मुंहिंजी तहक़ीक़ात आहे त आम माण्हू जेको आहे उहो ॻाल्हाए थो, उहो बेडरपो आहे, उहो हाणे सवाल करणु सिखे थो। ईअं ई कुझु शहदाद कोट में बि थियो आहे। शहदाद कोट में जॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु पंहिंजो नॉमिनेशन फार्म उते जमो कराइण आयो ऐं उनखां पोइ जॾहिं उहो निकिरी वियो त माण्हुनि सां न मिलियो। BBA में मिलंदी हुई, माण्हुनि जे विच में रहंदी हुई, पर फ़र्क़ु आहे उहा हिकु लीडर हुई ऐं जमहूरी लीडर हुई ऐं हीअ हिकु भोतार को आहे, दादुलो आहे, बोदुलो वॾेरो आहे हिकिड़ो, ऐं हीअ माण्हुनि जे विच में न बीठो। माण्हुनि नारा आया, एहतजाज कयो ऐं इंतिहाई कावड़ जो इज़हार कयो, ॾुख जो इज़हार कयो। माण्हुनि इलाही कावड़ियल लॻा, छाकाणि त शहदाद कोट में मीर नादिर मंगसी साहिबु 80-85 खां वठी हिन महिल ताईं इक़्तिदार में रहंदो आयो आहे ऐं उन पंहिंजे ख़ासि माण्हुनि खे या पंहिंजे बिरादरीअ खे या जेके ॿिया ख़ासि वॾेरा आहिनि उन्हनि खे ई उन नवाज़ियो आहे, पर आम बिरादरियूं उते मुतासिर रहियूं आहिनि। आम माण्हुनि जा कम शहदाद कोट में न आहिनि थिया, जंहिंजे करे शहदाद कोट जो माण्हू मजबूर आहे, पीड़ियल आहे, ब्लैकमेल थियल आहे, ख़ौफ़ में आहे। पर पोइ बि उन आवाज़ु उथारियो, उन एहतजाज कयो ऐं बिलावल जे गाॾियुनि जे पोयां यो बि थी माण्हुनि इलाही सख़्तीअ सां जेको आहे एहतजाज कयो। हिकु एॾो वॾो लीडर, हेॾी वॾी पार्टी जो अॻुवान ऐं उहो पंहिंजे तक में वञे ऐं माण्हू उनजो इस्तक़बाल लानतान सां कनि, एहतजाज सां कनि, दाहुन कूकुन सां कनि, इहा हिकिड़ी इंतिहाई सुजागी आहे, बेदारी आहे, बग़ावत आहे। ॿियो उते छा थियो त सरदार ख़ान चांडियो साहिब खे रिटर्निंग ऑफिस जे अंदरि कुर्सी न ॾिनी वई। कुर्सियूं मौजूदु हुयूं, पोयां ख़ाली बि हुयूं, पर रखियूं न वियूं। ऐं इहा बि जेको आहे सो सोशल मीडिया ते हिकिड़ो वॾो बहस हले पियो। कंहिं माण्हूअ मुख़्तलिफ़ मैसेज कया त जेको आहे सो झलमंगसी जे मीर सिंध जे मक़ामी सरदार जी जेको आहे सो तौहीन कराई आहे। ईअं न करणु खपे। सिंध में जेके माण्हू रहनि था उहे सभु सिंधी आहिनि। पोइ हर कंहिंजो नसीबु आहे, को पाण खे सिंधी सॾाए थो, को नथो सॾाए, पोइ वरी धरती जा बि पंहिंजा फ़ैसिला हूंदा आहिनि। ख़ैर उनखां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जॾहिं शहदाद कोट खां वियो, गोलोवाह खां गुज़रियो, त उते खोसा बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि बि इमरान ख़ान जा नारा आया ऐं पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु नारा आया। इहा बि हिकिड़ी वॾी नफ़रत हुई जेका सिंध जे माण्हूअ जे अंदरि पैदा थी रही आहे। सिंध जो माण्हू बग़ावत में यकीन रखे थो, इन करे त 15 सालनि खां सिंध में हिकिड़ी जेको आहे सो सिविल आमिरियत जो दौरु रहियो आहे। उन करे मूं चयो न, सरदार वाक़ई ताक़तवर बणिया आहिनि, पर साॻी जाइ ते आम माण्हू बि बेडरपो बणिजी वियो आहे। आम माण्हुनि खे नौकरियूं न मिलियूं, रोज़गार न मिलियो, वसीला सभु पीपल्स पार्टीअ खपाए छॾिया। सिंध में अफ़गाननि, बिहारनि, बंगालनि समेत ॿियनि सूबनि जा माण्हू जेके आहिनि उहे सिंध जे डोमिसाइलनि ते, नौकरियुनि ते क़ाबिज़ आहिनि, ज़मीनुनि ते क़ाबिज़ आहिनि। ॿियनि सूबनि जा माण्हू जेके आहिनि उहे सिंध में जेको आहे सो मक़ामी माण्हुनि ते मुकमल तौर ते कब्ज़ा करे विया आहिनि। सिंध जो माण्हू ॾाढो कावड़ियल आहे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब सां ईअं न थियणु खपे हा जेका हुन सां थी आहे। बहरहाल PS 14 ते हुसराणी चांडियो साहिबु जेको आहे, जावेद साहिबु, हुन बि फार्म भरायो आहे। मीर नादिर मंगसी साहिबु सालनि खां इक़्तिदार में रहंदा था अचनि, ज़रूरु हुनजो वॾो हिकिड़ो नेटवर्क आहे
पोलिंग कीअं खटिबी आहे, पोलिंग खे कीअं विन कबो आहे ऐं पोइ छा छा थींदो आहे सिंध में, पोलिंगूं कीअं हाईजेक थींदियूं आहिनि, इहो सॼो फ़न हुनर पीपल्स पार्टी वटि आहे। पर यकीननि जेके माण्हू इलेक्शन में बीठा आहिनि साम्हूं, ख़ुशूसन GDA, उन्हनि बि तयारी कई आहे। बहरहाल बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी हेॾी वॾी पार्टी आहे, उनजो चेयरमैन आहे, पर उनजो जेको इस्तक़बाल जे अंदाज़ में थियो आहे उहो ॾाढो ख़तरनाक थियो आहे ऐं माण्हुनि शदीद नफ़रत जो इज़हार कयो आहे। इहा नफ़रत सॼी सिंध में आहे। ॾिसजे त एस्टेब्लिशमेंट जो उठ कहिड़े पासे वेहे थो ऐं कंहिंखे ठपा हणी सिंध में पोलिंगूं खटाए थो, इहो इलेक्शन ते में ख़बर पइजी वेंदी। पर फ़िलहाल सीनरियो ईअं थो लॻे पियो त एस्टेब्लिशमेंट फ़िलहाल अणधुरी आहे, एन टाइम ते एंट्री हणंदा आहिनि। बहरहाल जेको शहदाद कोट में थियो आहे ॾाढो ख़राबु थियो आहे, भयानक थियो आहे पीपल्स पार्टी सां। आम माण्हू बग़ावत से जेको आहे सो अची वियो आहे। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि बि आहे त आम माण्हू सवाल करणु हाणे पुछे पियो। मुंहिंजो शहदाद कोट जे माण्हुनि खे सलाम आहे।